कुबो सईद खान जे इलाइक़े चौखी वेझो नामालूम शरपसंदनि तरफ़ां FP बचा बंद खे 10 फुटनि जो कट ॾिनो वियो। कट सबबि कच्ची पुल शहर कुबो सईद खान शहर समेत आसपास जे इलाइक़नि लाइ तमामु घणो ख़तरो वधी वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर माशूक मक्सी मूजिबि शहरनि पहुची घारो पंहिंजी मदद पाण तहत बंदि करे छॾियो आहे। जॾहिं त इरीगेशन अमलदार बंदनि तां ग़ाइब आहिनि, इलाइक़े वासी ख़ौफ़ सबबि लॾपलाण करे रहिया आहिनि। बरसात मुतासिर माण्हुनि जी सिंध हुकूमत वाहुर करे रही आहे। असां कंहिं बि मुतासिर खे अकेलो न छॾींदासीं। अहिड़ो इज़हार PP ज़िले अॻवान वॾेरे इलावुद्दीन जूणे जो मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि जे बरसात मुतासिर इलाइक़नि जो दौरो करण दौरान सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। SS न्यूज़ जे रिपोर्टर जान मोहम्मद अबड़ो मूजिबि इलावुद्दीन जूणे जो वधीक चयो त टंडो आदम समेत ज़िले सागढ़ जा समूरा शहर असांजा पंहिंजा शहर आहिनि। उन्हनि जी मालिकी बि असां सिंध हुकूमत जे सहकार सां करे रहिया आहियूं। हुन चयो त हर बरसात मुतासिर असांजो पंहिंजो आहे। उन जी असां हर हवाले सां मदद कई आहे ऐं करे रहिया आहियूं। हिन वक़्तु सियासत करण या हिक ॿिए ते तनक़ीद करण जो न, पर गॾिजी मुतासिरनि खे रिलीफ ॾियण जो वक़्तु आहे। बाहू खोसो शहर में बरसात मुतासिरनि में टेंट विरहाया विया। UC ताजो खोसो ज़िले काउंसलर मेंबर मीर आबिद खान जखराणी जी निगरानी में मुस्तहिक माण्हुनि में टेंट विरहाया विया। SS न्यूज़ जे रिपोर्टर अकबर निंदवाणी मूजिबि मीर एजाज़ खान जखराणी जी हिदायतुनि ते ग़रीबनि में टेंट विरहाया विया। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे हुन चयो त बरसात दौरान मुतासिर थियल माण्हुनि जी हर मुमकिन मदद कंदासीं, कंहिंखे बि अकेलो न छॾियो वेंदो। होॾां बरसात मुतासिरनि जो चवणु आहे त अॼु ताईं असांजी कंहिं हुकूमती नुमाइंदे सार न लधी आहे। हुननि वटि घर ऐं खाइण पीअण जो सामान बि नाहे पहुचियो। हुननि पाक फ़ौज खे अपील कई आहे त संदनि वाहुर कई वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जीअं घारो में बि बरसात मुतासिर ख़ानदाननि जी माली सहायता लाइ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए 25,000 रुपयनि वारी किस्त जारी थियण बाद ओमनी सेंटर ते मुस्तहिक औरतुनि जी रश लॻल आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर नवाज़ ख़ास खेली मूजिबि उन मौक़े ते SHO इंस्पेक्टर मुमताज़ अली ब्रोही पंहिंजी टीम समेत ओमनी सेंटर पहुची सूरत हाल जो जाइज़ो वरितो ऐं मुस्तहिक औरतुनि खां रक़म जी विरासत बाबति मालूमात वरिती। मीडिया सां ॻाल्हाईंदे SHO मुमताज़ अली ब्रोही चयो त मुस्तहिक औरतुनि जी रक़म मां कटौती कंदड़नि सां का बि रिआयत न कबी। सहाफ़ी बिरादरी औरतुनि खे मुकमल रक़म ॾियण लाइ पंहिंजो किरदारु अदा कनि ऐं कटौती कंदड़नि जी निशानदही कनि त जीअं संदनि ख़िलाफ़ कार्रवाई करे सघिजे। मटियारी में ड्रेनेज जे खॾनि ते कब्ज़नि सबबि अधु शहर ॿुॾी वियो। केतिराई घर गंदे पाणी हेठि। सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मान नोटिस वठी डिप्टी कमिश्नर मटियारी खे रिपोर्ट तयार करे ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर नवीद ख़ास खेली मूजिबि मटियारी बाकियल पोटा मोहल्ला में अक्सर घरनि में 4 फुट खां बि मथे पाणी बीठल आहे। ग़रीब माण्हुनि जूं जायूं किरी पट थी वियूं आहिनि। मुतासिरनि अब्बास ख़ास खेली, वज़ीर अली, सहाफ़ी अली फैज़ान, सहाफ़ी ज़मीर हुसैन, जुनेद फैसल, अल्लाह बचायो ऐं ॿिया शामिल आहिनि। मोहल्ले वासियुनि जो चवणु आहे त केतिरा भेरा एहतजाज बि कया, DC समेत ज़िले इंतिज़ामिया खे दरख़्वास्तूं बि ॾिनियूं, पर को तदारुक न थियो। हाणे जॾहिं असांजा रस्तनि ते अची विया आहियूं, तॾहिं सूबाई वज़ीर खे ख़्यालु आयो आहे ऐं हुन अञा फ़क़ति खॾनि ते कब्ज़नि जी रिपोर्ट ठाहे ॾियण जो चयो आहे। जरवारी भरपासे जे इलाइक़नि में रोड ते वेठल बरसात मुतासिरनि में FFC मीर माथेलो तरफ़ां राशन विरहायो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर जावेद बोज़दार मूजिबि FFC भाण फैक्ट्री तरफ़ां राशन जा थेल्हा ब्रिगेडियर सलीम चीमा, AC मीर माथेलो अहमर अली ऐं तपेदार अब्दुल सलाम लुंड जी निगरानी में UC जरवार, UC साहब लुंड ऐं ॿियनि यूसनि में राशन सां गॾु तयारु थियल नाश्तो विरहायो वियो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे ब्रिगेडियर सलीम चीमा यमानुल्ला शर ॿुधायो त घोटकी ज़िले में पहिरीं FFC भाण फैक्ट्री आहे, जंहिं एमरजेंसी जी सूरत में बरसात मुतासिरीन ताईं ख़ुराक पहुचाइण जो कमु शुरू कयो आहे, जंहिं में ग़रीब जो घर ड्रही पट थी वियो आहे। कोशिश करे उन्हनि खे अझो ठहिराए ॾींदासीं। डिप्टी कमिश्नर मटियारी अदनान राशिद ऐं असिस्टेंट कमिश्नर मटियारी अदील अहमद सोहो ऐं संदसि टीम पारां मटियारी जी बरसात मुतासिरनि में टेंट, राशन बैग ऐं मच्छरदानियूं विरहाइण जो सिलसिलो जारी आहे। SS न्यूज़ सां ॻाल्हाईंदे डिप्टी कमिश्नर मटियारी अदनान राशिद
असिस्टेंट कमिश्नर अदील अहमद सोहो चयो त ॾींहं राति मटियारी जी आवाम सां गॾु आहियूं। राति जो देर सां निकिरी बरसात मुतासिरनि ताईं उन्हनि जी ज़रूरतुनि जूं शयूं राशन टेंट मच्छरदानियूं पहुचायूं पिया। हुननि चयो त नेशनल हाईवे रोड मटियारी खां हाला सईदाबाद में जेके रोडनि रस्तनि ते बरसात मुतासिर वेठल हुआ उन्हनि जी बि मदद कई वई आहे।